JIT जी रिपोर्ट अचण खां पोइ सिंध हाई कोर्ट में कराची जे सीनियर वकीलनि खां पुछूं था त उन्हनि जा छा वीचार आहिनि। असां त पहिरियों ई चयो त मरल ई उनखे न रहणु खपे। ॿ जजिस जेके आहिनि ऑनरेबल जजिस सुप्रीम कोर्ट जा, उन्हनि जो वर्डिक्ट आहे, उन्हनि जो फ़ैसिलो मौजूदु आहे। ऑनेस्ट कोन्हे को, ईमानदार कोन्हे को, हिनजी डिसक्वालीफाई आहे। कल्ह हिननि जी स्टेटमेंट अची वई आहे गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान जी जेके नुमाइंदगी हुई त हीअ जेका असां रिपोर्ट खे नथा मञूं पिया, हीअ जेका आहे कागज़ आहिनि रद्दी जा टुकड़ा आहिनि, हीअ दिस इज़ द कंटेम्प्ट ऑफ कोर्ट। वंस अगेन दे हैव कमिटेड अ कंटेम्प्ट ऑफ कोर्ट। वकील अॻवाननि जो चवणु आहे त JIT में वज़ीर आज़म ऐं संदन ख़ानदान कूड़ ॻाल्हायो आहे, तंहिं करे वज़ीर आज़म सादिक ऐं अमीन न रहियो आहे। वज़ीर आज़म ख़िलाफ़ 62 ऐं 63 जी कार्रवाई करे संदन घर मोकिलणु घुर्जे। वकील अॻवाननि जो चवणु हो त वज़ीर आज़म खे हाणे संदन उहिदे ते रहण जो को बि जवाज़ न आहे ऐं हू वारंटली तौर पंहिंजे उहिदे तां हटी वञे। वकील अॻवाननि जो चवणु हो त JIT सुप्रीम कोर्ट जे हुकुम सां तश्कील ॾिनी वई हुई, तंहिं करे JIT जी अहमियत सुप्रीम कोर्ट जीअं समझी वञे। 17 जुलाई से डे टू डे चलेगी और जिनके खिलाफ है ये रिपोर्ट वो अपना डिफेंस पेश करेंगे या उसको रिपोर्ट को गलत साबित करने की कोशिश करेंगे। जजेस ने, सीनियर जजेस ने उनको कह दिया है ऑलरेडी कि ये सादिक और अमीन नहीं है। जैसे JIT कंट्रोवर्शियल थी वही आहे त उनखे जजनि खे ॾिसणु घुरिजे। एज ए लॉयर आई कैन से नून लीग जेको आहे सुप्रीम कोर्ट जे हुकमनि खे रद्द नथी करे सघे, छो जो सुप्रीम कोर्ट जे ई हुकुम ते JIT तश्कील थी। नवाज़ शरीफ़ ऐं उन जे पुटनि धीउ जे ख़िलाफ़ बिल्कुलु इहा एविडेंस आई आहे त हिननि जे ख़िलाफ़ नेब में रेफरेंस दाख़िल थियणु खपे। JIT एक इन्वेस्टिगेशन फोरम था और इन्वेस्टिगेशन को मुकदमे के इख्तिताम से पहले किसी वक्त भी किसी भी फोरम पे चैलेंज किया जा सकता है। कराची जे वकीलनि जो चवणु आहे त वज़ीर आज़म पाकिस्तान नवाज़ शरीफ़ पंहिंजे उहिदे ते रहण जो अहल न आहे, तंहिं करे वज़ीर आज़म खे खपे त हू घर हलियो वञे। कैमरामैन गुलाम मुस्तफ़ा रिंज सां गॾु सिकंदर भुट्टो, सिंध TV न्यूज़, कराची। सुप्रीम कोर्ट पानामा केस जी कार्रवाई जो हुकुमनामो जारी कंदे चयो आहे त हुसैन नवाज़ जी तस्वीर लीक ते सनसनी पखेड़ी वई। हुकम में चयो वियो त JIT सरबराह तस्वीर लीक जे ज़िम्मेवार जो नालो अटॉर्नी जनरल खे ॿुधाए। मामले ते कमीशन ठाहिण बेंच जो अख्तियार न आहे। JIT मेंबरनि ऐं संदन ख़ानदान खे सिक्योरिटी ॾिनी वञे। अदालती हुकम में चयो वियो त हुकूमत खे तस्वीर लीक जे